ओम शांति। अॼु जा मावक आहिनि टे कंबाइन स्वरूप 6 9 75 जा। बाबा चवनि था हर एक पंहिंजे टे रूपनि में सां कंबाइन, हर एक पंहिंजे टे रूपनि सां कंबाइन रूप ॼाणंदा आहियो। हिकु आहे असांजो अनादि कंबाइन रूप, ॿियो आहे संगम युगी कंबाइन रूप, टियों आहे भविष्य कंबाइन रूप। हिन टिनिनि खे ॼाणंदा आहियो तव्हां? मनुष्य आत्माउनि जो अनादि कंबाइन रूप कहिड़ो आहे? पुरुष ऐं प्रकृति चओ या आत्मा ऐं शरीर चओ, त असांजो अनादि कंबाइन रूप कहिड़ो आहे? मां आत्मा ऐं इहो मुंहिंजो शरीर। ये अनादि कंबाइन रूप हिन अनादि ड्रामा में नूंदल आहे न। बाबा चवनि था ये अनादि कंबाइन रूप असांजो हिन ड्रामा में नूंदल आहे कि आत्मा और शरीर। पोइ बाबा चवनि था भविष्य रूप कंबाइन रूप कहिड़ो हूंदो आहे? अनादि कंबाइन रूप कहिड़ो आहे? आत्मा और शरीर। भविष्य कंबाइन रूप कहिड़ो आहे? विष्णु चतुर्भुज। भई बाबा चवनि ना असां आत्माउनि में लक्ष्मी जो भी संस्कार भरनि था त नारायण जा भी संस्कार भरनि था। संगम युग ते कंबाइन रूप कहिड़ो आहे असांजो? शिव ऐं शक्ति। शक्ति शिव जे सिवाय कुझु न करे सघंदी आहे ऐं शिव बाप बि असां शक्तियुनि जे सिवाय कुझु न करे सघंदा आहिनि। त संगम युगी कंबाइन रूप सभिनि जो कहिड़ो थी वियो? शिव शक्ति। सिर्फ़ु माता बाबा चवनि था सिर्फ़ु माताउनि जो ई न, पांडवनि जो भी शक्ति स्वरूप आहे। यादगार जे रूप में अॼुकल्ह जा जगत गुरु भी असांजे कंबाइन रूप शिव शक्ति जो पूजन कंदा आहिनि न। त असांजो अनादि कंबाइन रूप कहिड़ो आहे? आत्मा और शरीर। अनादि आहे ये ड्रामा में नूंदल ई आहे। ॿियो असांजो भविष्य आहे लक्ष्मी ऐं नारायण। त असां सिर्फ़ु ईअं न चओ बाबा मां लक्ष्मी ठहींदमि मां नारायण न, असां में देवी ऐं देवता, छो कि असांजी आत्मा में स्त्री ऐं पुरुष जा ॿिन्हिनि जा संस्कार हूंदा आहिनि। ॿियो असांजो हाणे संगम युगी कंबाइन रूप कहिड़ो आहे? शिव शक्ति। कल्ह बि बाबा चई न साथी ऐं साक्षी। बाबा जो साथ कॾहिं न भूलंदासीं त सदा असां साक्षी स्थिति रहंदीसीं। शिव शक्ति कंबाइन रूप सदा यादि रहे। त सदा ये स्मृति रहणी खपे कि असां ही कंबाइन शिव शक्तियूं आहियूं। जॾहिं आहियूं ही कंबाइन त भुलिजी सघंदा आहियूं? पोइ भुलिजंदा छो आहियो? पंहिंजे खे अकेलो सम्झंदा आहियो, हिन करे भुलिजी वेंदा आहियो। कल्प पहिरियों जी यादगार में भी अर्जुन खे जॾहिं बाप सां गॾु बाप जो साथ भुलिजी वियो, अर्थात जॾहिं उहो सारथी खे भुलिजी वियो त छा ठही वेंदो आहे? निर्बल चओ, कायर चओ। ऐं जॾहिं स्मृति ईंदी आहे कि मुंहिंजो साथी सारथी बाप आहे त विजयी ठही वेंदो आहे। त इन करे असांखे सदा ही असांजी अगरि जीवन में अगरि असां बाबा इहे जेको कल्ह बाबा चई न साथी ऐं साक्षी, हिन जो अभ्यास करो कि मां सदा बाबा जे साथ रहण वारी ऐं दुनिया में साक्षी आत्मा आहियां। मतिलबु कोई भी चीज़ अकेली न ॾिसो, मां आत्मा ॾिसां थी न, सदा मां आत्मा बाबा सां गॾु हर ॻाल्हि ॾिसां थी त साक्षी ऐं साथी स्थिति थी वेंदी। त सदा यादि रखो मुंहिंजो साथी सारथी बाप आहे त सदा विजयी। निरंतर सहज यादि जी सहज युक्ति हिकु ई आहे, सदा पंहिंजे कंबाइन रूप खे सदा यादि रखो। सदा पंहिंजे कंबाइन रूप खे सदा यादि रखो, व स्मृति में रखो। कॾहिं भी कमज़ोरी जा संकल्प भी छा स्वप्न भी न ईंदा असांखे। तॾहिं बाबा चई न रात जो भी सुम्हंदे हुए बाबा खे यादि करे मूंसां गॾु बाबा आहे, बाबा मां तव्हां सां गॾु सुम्हां थी। बाबा खे चई सुम्हो, बाबा मूंखे सुबुह जो एतिरे समय उठाइजो, मां तव्हां सां गॾु सुम्हां थी। बाबा मां सुम्हां थी, लेकिन असांजी निंड जागती जोति जीअं हुजणी खपे, जीअं मम्मा बाबा जी हुई।
मां सुम्हां थी न, हाणे सुम्हंदे हुए बि सोचो बाबा मां तव्हांखे यादि करे सुम्हां थी त हलो पाण सेवा था करणु हलूं। हाणे हिन शरीर खे विश्राम था ॾियूं, मां परमधाम में तव्हां वटि अचां थी, तव्हां ऐं मां चलो सेवा कंदासीं। हाणे छोजी ब्रह्मा बाबा बि आत्मा आहे, लाइट शरीर वारा सेवा करनि था न, शरीर विश्राम करे असां बाबा कीअं चई सुम्हूं, बाबा तव्हांखे जीअं मम्मा बाबा जो हुया न, निंड बि योग में हुई, मतिलबु उहा निंद्रा जीत हुया, मतिलबु उन्हनि जो जेको निंड बि हुई न उहो योग जागती जोत हुई। मतिलबु निंड में बि जीअं त शरीर आराम करे थो लेकिन आत्मा पंहिंजी सेवा कंदी हुई। त जीअं हाणे मम्मा बाबा जो शरीर न आहे लेकिन अञा ताईं सेवा करनि था न उन्हनि जी आत्मा। ब्रह्मा बाबा जो त आहे, मम्मा जो त पतो न आहे कि वो ॿिए शरीर में बि हूंदा त सेवा ई कंदा, लेकिन ब्रह्मा बाबा त आत्मिक स्वरूप में सेवा करनि था। त असां बि जॾहिं सुम्हूं त बाबा शरीर खे विश्राम था ॾियारियो, हलो मां तव्हां वटि अचां थी, हलो पाण सेवा था करणु हलो। त बाबा चवनि था स्वप्न में बि असांखे कॾहिं कोई कमज़ोरी विकार टच न करे सघंदो, जागते सुम्हंदे सदा बाबा सां कंबाइंड रहो। जबकि बाप स्वयं ॿारनि सां सदा साथ रहण जो वाइदो करनि था ऐं निभाइनि बि था, त वाइदे जो लाभ उठाइणो खपे न भई। अहिड़ी कंपनी व कंपेनियन पोइ कॾहिं मिलंदो? ॾाढे जन्मनि खां आत्माउनि जी कंपनी वठंदे दुख जो अनुभव कयो आहे न, हाणे बि आत्माउनि जी कंपनी सुठी लॻंदी आहे छा? वैसे बि सोचो असां हाणे पूरो कल्प त माण्हुनि सां ई संबंध निभाए करे आया आहियूं। हाणे हिकु जन्म ई हिकु इन ई संगम युग ते असां आत्मा जो ख़ुदि खे बि पहचानंदा आहियूं त पंहिंजे पीउ खे बि पहचानींदा आहियूं। पोइ सत्य खां असां पंहिंजे पाण खे बि इन पूरी नॉलेज थोरी हूंदी आत्मा जी। जीअं हाणे आत्मा जो ज्ञान आहे, सत्युग में ईअं थोरी हूंदो, हाँ बस एतिरो पतो हूंदो मां आत्मा आहियां, बाक़ी ज़्यादा डिटेल थोरी पतो हूंदी। त सोचो हिन ई हिकु संगम युग ते असां ख़ुदि खे पहचानंदा आहियूं, असां पंहिंजे बाप खे पहचानंदा आहियूं। हिन ई हिकु संगम युग ते असांखे पंहिंजी आत्मा जी स्वच्छ करण जो मौक़ो मिलियो आहे। आत्मा जी साफ़ सफ़ाई करण जो समय 5000 साल में हिकु बार ई ईंदो आहे बसि। भक्ति में बि बाबा चईंदा न, जेसि ताईं मूंखे परिचय सां यादि न करो त कदापि तव्हांजी आत्मा मेरी खां गोरी न थी सघंदी आहे। जो बाप जी कंपनी खे भुलिजी ॿियनि जी कंपनी में हली वेंदा आहिनि, कोई वैभव व कोई व्यक्ति खे कंपेनियन ठाहे ॾींदा आहिनि, अर्थात हुन कंपनी खे निभाइण में एतिरो मस्तु थी वेंदा आहिनि जो बाप सां किए वे वाइदे सां बि अलमस्त थी वेंदा आहिनि। अहिड़े समय मालूम आहे कहिड़ो खेल खेलंदा आहियो? खेल करण जे टाइम त ॾाढा मस्तु थी वेंदा आहियो, हाणे भुलिजी विया आहियो। कलाबाजी खां बि ॾाढो रमणीक खेल कंदा आहियो। जॾहिं बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं न असां, कि व्यक्ति ऐं वैभव जे आकर्षण में उन्हनि खे पंहिंजो कंपेनियन ठाहे छॾंदो त उहो ई यादि ईंदी, पोइ बाबा खे भुलिजी वेंदो। पोइ बाबा चवनि था कि उन समय खेल कंदा आहियो। ईअं न कि जो ॿुधाईंदा उहो खेल कंदा आहिनि, ॾिसण वारा बि ॿुधाए सघंदा आहिनि। भई कई त जो खेल कंदा आहिनि उहो बि ॿुधाईंदा आहिनि, ऐं कई माण्हू ॿियनि जो खेल ॾिसंदा आहिनि। असांजी ई हिन साकारी दुनिया में खेल ॾेखारींदा आहिनि न बंदर ऐं बंदरियुनि जो बंदर सां सगाई जे लाइ पकिड़े करे ईंदा आहिनि, ऐं बंदरी नटखट कंदी आहे, घूंघट खां पंहिंजो घूंघट हटाईंदी न आहे, पीठ करे वठंदी आहे, ऐं बंदर अॻियां कंदो आहे उहो हटी वेंदी आहे। त इहे जीअं उहो रमणीक खेल मनोरंजन जे लाइ ॾेखारींदा आहिनि न, ईअं ई ॿार बि हुन समय ईअं नटखट जो खेल कंदा आहिनि बाबा सां गॾु। बाबा सम्मुख ईंदा आहिनि ऐं ॿार अलमस्त थी वेंदा आहिनि, बाबा खे ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा आहिनि। तव्हांजे घर में एॾा सारा बाबा जे त चित्र जो लॻाया आहिनि, तव्हां बाबा जो गीत ॿुधो। कॾहिं कॾहिं ॿारनि जी बाबा चए थो कि दिमाग़ में उहो चीज़
उहो माण्हू एॾो फसी वेंदो आहे कि असां बाबा खे बि भुलिजी वेंदा आहियूं, ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा आहियूं, बाबा जी मुरली ॿुधंदे हुए बि दिमाग़ में न वेंदी आहे। बाबा असांखे उत्तर ॾियणु चाहिनि था, बाबा सां ॻाल्हाइणु चाहिनि था, लेकिन असां मस्तु थी वेंदा आहियूं। सम्झो कोई ॻाल्हि आहे, कोई चीज़ टुटी पई, हाणे तव्हां सोचो अगरि असां कंबाइंड रूप न हूंदासीं, सोचंदासीं अरे हीअ चीज़ टुटी वई, एॾी महांगी हुई, हुनजी हुई, हीअं हुयो, केॾा सारा प्रश्न मन में अची वेंदा आहिनि। ऐं इहे सोचूं बाबा ये चीज़ टुटी पई, फलाणे जी हुई, हुनजी ॾाढी सुठी हुई, हीअं हुई, बसि बाबा हाणे तव्हां ॾिसो कीअं करो, बसि बाबा खे ॿुधाए करे शांति थी वञो। उहो छा सोचदो छा न छा, कुझु बि तव्हां सभु कुझु छॾे छॾो, ॻाल्हि ख़तमु। त ॾिसो बाबा कीअं हुनखे नेगेटिव सां पॉज़िटिव ठाहे छॾंदो। त बाबा चवंदा आहिनि अहिड़ो खेल हाणे न करो। कॾहिं बि कोई ॻाल्हि थिए न त सभिनि खां पहिरियों त असांखे जो असांजा नियम आहे न, अमृत वेलो ऐं राति ताईं बाबा जी जो बि मत आहे हुनखे त तव्हां फॉलो कंदा ई वञो। पोइ हुन खां पोइ चेक करो भई मां अॼु अमृत वेलो कयो त मूंखे उहा ई ॻाल्हि यादि रही या मुंहिंजो हाणे ॻाल्हि भुलिजी करे बाबा खे ॾेई मां, असांजो अमृत वेले जो लक्ष्य छा हूंदो आहे। पोइ मुरली जेकी मां ॿुधी उहो केतिरा पॉइंट मूंखे धारण थिया, ॻाल्हि खे बाबा खे ॾेई करे साइड में बाबा ॾिसी वठंदा बसि। बाक़ी सॼे ॾींहं में असांखे बाबा यादि रहियो या उहो ॻाल्हि ई यादि रही। अगरि असां ॻाल्हि यादि थी अचे, उहा चीज़ यादि थी अचे त असां कंहिंजी कंपनी में आहियूं, हुन चीज़ हुन माण्हू जी, हुन ॻाल्हि जी। मतिलबु असां बाबा खे यादि कंदे हुए बि नथा करूं, बाबा जी ॻाल्हियूं ॿुधंदे हुए बि नथा ॿुधूं, हीअं उहो ॻाल्हि दिमाग़ में वेही रहंदी आहे। सोचंदा आहियूं कॾहिं ॻाल्हि ठीकु थींदी, पोइ मुंहिंजो मन बाबा सां लॻंदो। न, ॻाल्हि खे रखो साइड में, बाबा सां असांखे कनेक्शन जोड़े रखिणो। त बाबा चवनि था अहिड़ो खेल हाणे न करो, पंहिंजे टई कंबाइंड रूप की स्मृति में रखो त ही सदा जे लाइ साथी ऐं साथी सां साथ निभाए सघंदव। पंहिंजे खे अकेलो सम्झण सां हलंदे हलंदे जीवन में न उदासी अची वेंदी आहे। कंहिं बि ॻाल्हि जे कारण असांखे उदासी अचे थी, असां बाबा सां डिस्कनेक्ट था थी वञूं। त बाबा चवनि था कि पोइ हुनजे बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं, ख़ुशी गायब थी वेंदी। अतीन्द्रिय सुखमय जीवन, सर्व संबंधन सां संपन्न जीवन, सर्व प्राप्तियुनि सां संपन्न जीवन, हुन समय नीरस ऐं बिल्कुलु आसार अनुभव थींदो। कॾहिं कॾहिं बीमारी बि थी वेंदी आहे न, सम्झो हिकु त असांखे कुझु खाइण जी इच्छा थी थिए त असां चलो हा ठीकु आहे, बाबा मना न कंदा आहिनि न खाओ, तव्हां खाओ, लेकिन बाबा सां गॾु ठाहे करे खाओ। बाबा चलो पाण इहे चीज़ ठाहियूं था ऐं खाऊं था, बाबा खे भोग लॻाए सुठी रीति खाओ। त बाबा चवनि था कि हीअं न कंदव चीज़ ख़राबु थी वेंदी या उनखे खाइण सां तव्हांजो शरीर में कुझु उल्टो फुल्टो थी वेंदो, त इहे ई यादि कंदो अरे मां उहा चीज़ खाधी न त मूंखे तॾहिं खां अलाए छा थो थिए, हीअं थो थिए। त हेॾो समय असां बाबा खे भुलिजी वियासीं, उन चीज़ जे कारण शरीर में लॻा पिया आहियूं। बाबा खे यादि करे उहा चीज़ खाओ, हिकु त उनजो असांखे बुरो असरु न थींदो, ॿियो थियो बि त बाबा तव्हांजो शरीर उन चीज़ खे खाइण सां न तव्हांजे शरीर खे हीअं थिए थो, तव्हां ॾिसिजो बसि। त बाबा चवंदा आहिनि कि पंहिंजे खे अकेलो सम्झंदा आहियो त उदासी अची वेंदी आहे। अतीन्द्रिय सुखमय जीवन, सर्व संबंधन सां संपन्न जीवन, सर्व प्राप्तियुनि सां संपन्न जीवन, हुन समय नीरस व बिल्कुलु आसार अनुभव थींदो आहे। त्रिनेत्री हूंदे हुए बि कोई राह नज़र न ईंदी आहे कि छा करूं, कीअं करूं, कुझु सम्झ में ई न ईंदो आहे। ख़ुदि जीवन मुक्ति जा गेट्स खोलण वारियूं असां आत्मायूं, असांखे कोई ठिकाणो नज़र न ईंदो आहे कि बाबा हाणे मां छा करां। जॾहिं बि तव्हांजे मन में प्रश्न अचे थो बाबा मां हाणे छा करां, कुझु सम्झ में ई नथो अचे, त
त हुन समय सोचियो मां त्रिनेत्री त्रिकालदर्शी सभिनि खे राह ॾेखारण वारी मां आत्मा, मां ही चवां थी बाबा मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। तव्हां बाबा चवनि था तव्हां जीवन मुक्ति जा गेट खोलण वारे खे कोई ठिकानो नज़र नथो अचे। त्रिकालदर्शी हूंदे हुए बि वर्तमान खे नथा सम्झी सघो कि इहा ॻाल्हि छो थी। अञा ताईं मन में प्रश्न ई प्रश्न। सृष्टि जे सर्व आत्माउनि जे भविष्य परिणाम खे ॼाणण वारा पंहिंजे हुन समय जे कर्म जे परिणाम खे ॼाणे नथा सघनि। ये कमाल जी ॻाल्हि आहे न। त अहिड़ी कमाल रोज़ कोई न कोई ॿार कंदो आहे। जीवन में कोई भी ॻाल्हि अचे थी त असांखे त बाबा हर ॻाल्हि जो उत्तर ॿुधायो अथई न, हर ॻाल्हि जो उत्तर ॿुधायो अथई। असांखे इहे बि ॿुधायो अथई चलो छा करा। चलो तव्हांखे अगरि न बि थो सम्झ में अचे त बाबा जी श्रेष्ठ मत छा आहे, बसि उहो ॿुधी वठो, कंहिंखां सम्झी वठो। बसि ज़्यादा मन में प्रश्न छो अचणा खपनि कि अरे मूंखे त हाणे सम्झ में ई नथो अचे मां छा करां कीअं करां। चाहे शरीर या चाहे कोई चीज़ या के व्यक्ति जे कारण कॾहिं कॾहिं शरीर में बि अहिड़ी बीमारी थी वेंदी आहे न, माण्हू सोचंदा आहिनि अरे मुंहिंजे शरीर में ईअं थी वियो, मूंखे अलाए छो चक्कर था अचनि, अलाए छो मथे में सूर थो थिए, अलाए छो अरे चक्कर अचनि था, मथे में सूर थी थो। ठीकु आहे, गोरी वठो, चेक करो छा खाधो जंहिंजे कारण चक्कर था अचनि। थोरी देरि बाबा खे इहो यादि करो बाबा तव्हांजे शरीर खे चक्कर था अचनि, त बाबा खे यादि करो, पंहिंजे शरीर खे बि ठीकु करो। ज़्यादा प्रश्ननि में न वञो, मुंझो न। अहिड़े समय ते बाप दादा छा कंदा आहिनि, जॾहिं ॿार ॾाढा सारा प्रश्न कंदा आहिनि, बाबा ॾाढो उन्हनि खे उत्तर बि ॾींदा आहिनि, मनाईंदा बि आहिनि, रिझाईंदा बि आहिनि, लेकिन पोइ बि ॿार नटखट कंदा आहिनि। पोइ जॾहिं समय बीती वेंदो आहे न, भई कोई बि ॻाल्हि थी त असां बाबा ते ध्यानु न ॾींदा आहियूं। बाबा त असांखे ॾाढो सम्झाइण जी कोशिशि कंदा आहिनि। पोइ जॾहिं ॻाल्हि सम्झी वेंदा आहिनि, पोइ बाबा खे ॿार रिझाईंदा आहिनि। ॿार बि ॾाढा चतुर हूंदा आहिनि, ज्ञान स्वरूप खे यादि ॾियाराईंदा आहिनि। उहो त ॼाणंदा आहियो न छा कंदा आहियो। बाबा तव्हां त क्षमा जा सागर आहियो, कृपालू आहियो, दयालू आहियो, रहम दिल आहियो, मूंखे क्षमा कजो। कॾहिं कॾहिं ॿार बाबा खे इग्नोर करे वठंदा आहिनि, बाबा खे ई उल्टो चईंदा आहिनि, मां हेॾो बाबा खे यादि थी करां त बि मूंसां ईअं थियो। त बाबा चईंदा आहिनि, पोइ ॿार मूंखे बि रिझाईंदा आहिनि। पोइ बाप छा कंदो आहे, बाप पोइ लव ऐं लॉ जो बैलेंस रखंदो आहे। ये कहानी आहे बाप ऐं ॿारनि जी। त बाबा असांखे ॿुधाइनि था कि ॿार छा कंदा आहिनि ऐं बाप छा कंदो आहे। कहानी ॿुधण में त ख़ुशी थींदी आहे न, त इन करे कोई बि ॻाल्हि थिए कॾहिं बि ख़ुदि खे अकेलो न सम्झो, बाबा असां गॾु आहे। कंहिं बि ॻाल्हि में मुंझो न, कंहिं बि समय में प्रश्ननि में न वञो जास्ती। त बाबा चवंदा सदा बाबा खे पंहिंजो साथी ऐं सारथी, बाबा जी कंपनी में बि रहो ऐं बाबा खे पंहिंजो कंपेनियन बि ठाहियो। उन्हनि खे पंहिंजो कम में बि तव्हां बाबा सां खे यूज़ करो, बाबा जी शक्ति खे। ये कहानी परिवर्तन में लाइणी आहे। जीअं बाप ओबीडियंट सर्वेंट ठही सेवा ते उपस्थित आहे न, कुझु बि ॻाल्हि थिए असांखे रोज़ पंहिंजो जेको बि नियम आहे मुरली जो, अमृत वेले जो, धारणाउनि जो, तव्हां इहे ई सुठी रीति करो न। इहे ई तव्हांजी पुरुषार्थ बि आहे त सेवा बि आहे। तव्हां पंहिंजे घर में रोज़ बाबा खे यादि कंदा, अमृत वेलो उथी करे, तव्हांजे घर जो वातावरण शुद्ध थींदो त सेवा थी वई न। इहे तव्हां भले सेंटर ते मुरली ॿुधिजो, लेकिन घर में बि हिकु बार असांखे मुरली पढ़णी आहे, ॿुधणी आहे, ताकी इहे सोचो हिन घर जा वाइब्रेशन सुठा थींदा, वातावरण सुठो थींदो, त इहे बि सेवा थी वई न। हीअं न ॻाल्हि ई अहिड़ी हुई, अॼु शरीर हीअं थी वियो, अॼु उहा चीज़ ठाती, अॼु इहे महिमान अची विया न। तव्हां समय अहिड़ो चूज़ करो, कोई बहानो ई न हुजे। राति जो चूज़ करो, अमृत वेलो चूज़ करो, ॾींहं जो चूज़ करो, कोई बहानो न खपे। इन सां छा थींदो,
पुरुषार्थ भी थींदो, सेवा भी थींदी। जीअं बाबा कॾहिं बहानो ठाहींदा आहिनि, ब्रह्मा बाबा जे शरीर में त शिव बाबा रोज़ु ईंदा हुया न। हाणे बि ॿारनि खे अनुभव थींदो आहे। असां जॾहिं सुबुह जो मुरली ॿुधंदा आहियूं, अमृत वेलो कंदा आहियूं, त बाबा जी मदद ईअं त सॼो ॾींहुं बि मिलंदी आहे, लेकिन हुन समय जो वातावरण सभु हिक ई साथ ॿुधंदा आहिनि त अलॻि हूंदो आहे न। त बाबा ॾिसो हमेशह सेवा में उपस्थित रहंदा आहिनि, ओबीडियंट सर्वेंट ठही करे। ईअं ई हर हिकु ॿार, ईअं ई हर हिकु बाप जे साथी ऐं सहयोगी ॿारनि खे बि बाप समान ओबीडियंट सर्वेंट ठहिणो खपे। हाणे तव्हांजो रोज़ु बाबा खे यादि करणु, मुरली ॿुधणु, पढ़णु, बाबा जी धारणाउनि ते हलण बि सेवा आहे। तव्हांखे ॾिसी ॾाढनि जो कल्याण थींदो। कल्ह बाबा चई न, असांजे ख़ुशनुमा चहिरे द्वारा माण्हुनि खे ख़ुशी मिली वञे, केॾी वॾी सेवा आहे। ऐं असां सदा ख़ुशि कॾहिं रहंदासीं, जॾहिं असां सॼो ॾींहुं बाबा सां गॾु रहंदासीं, जॾहिं असां सुठी रीति बाबा जी मुरली ॿुधंदासीं, पढ़ंदासीं, तॾहिं त असांजे मन खे सभु उत्तर मिली वेंदा, मन शांति, त चहिरे ते ख़ुशी। त बाबा जी ओबीडियंट सर्वेंट असांखे बि ठहिणो आहे। ओबीडियंट सर्वेंट अलमस्त न हूंदा आहिनि। हा अॼु ईअं थी वियो, अॼु ईअं थी वियो, कल्ह पढ़ी वठंदासीं, कल्ह बाबा खे यादि करे वठंदासीं, कल्ह करे अॼु काॾे विया, शादी में, फंक्शन में वञो था काॾे बि, लेकिन बाबा खे यादि करणु न छॾो। बाबा जी ॻाल्हियूं बुद्धि में छो था कढो? कम से कम बाबा जी श्रीमत त न कढो न। बाबा त मना न कंदा आहिनि न वञो, वञो, लेकिन बाबा जी मत खे ध्यान में रखी करे हर कर्म करो। हीअं न उते वञण सां माण्हुनि जी असां ॻाल्हाइण लॻी वियासीं, उअं ई उथणु, खाइणु पीअणु, असांजो खाइणो बि आहे उते बाबा जी यादि में, लेकिन जीअं बाबा चयो अथई बिना लहसुन प्याज उहो ई भोजन खायो। ॾाढी सारी चीज़ूं ठहींदियूं आहिनि, ईअं त न ठहींदियूं आहिनि। त बाबा चवंदा आहिनि ॾींहुं राति सेवा में रहंदे बाबा बि रहंदा आहिनि, तव्हां बि रहो। जीअं बाप ॿारनि जे अॻियां वफ़ादार स्वरूप सां साथ निभाईंदा आहिनि न बाबा, ईअं ई ॿारनि खे बि फरमान बरदार अर्थात हर फरमान ते हलण वारा ठही करे बाबा जो बि साथ निभाइणो आहे। अहिड़ा सदा जा साथी ठहिणो आहे, त साथ बि ऐं साथी बि। अच्छा, अहिड़ा सदा सच्चा साथी, हर फरमान ते स्वयं खे कुर्बान करण वारा, वफ़ादार, बाप जे फरमान बरदार, बाप समान श्रेष्ठ ठाहिण वारा ऐं ठहिण वारा बि अहिड़ा श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।